डिठी डियारी प्यो ढोलियो हलन जूं करे उत्तर सणाओ लगंदो डियारी करे विंदो लियो तंहिंजे करे चोती उहा डियारी अचे ई न जेका मुंहिंजे लाइ जुदाई खणी अचे महबूब हलियो वञे अञा मेहंदी हथनि तां कान लथी आहे विंदो हलियो त वरी 6 महीननि खां पोइ सणाओ वार वाह वरंदो हवा जे रुखनि ते बेड़ा हलंदा हुआ डियारी प्यो ढोलियो हलन जूं करे वर विझो वंझ खे पई रोए वणजारी मारी दम मारी इहो पिरे सूर पिरीअ जो पंज जेको खोले उन रस्सी जेको वणझारो रवानो तो थिए त उन जी महबूबा जंहिंजी ताज़ी ताज़ी शादी थी आहे अञा हथनि तां मेहंदी कोन लथी आहे उन वरी 2 वर वञी उनखे ॿिया ॾेई छॾियानि त अॼोकी राति मुंहिंजे करे रहो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.